द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 140। अॼु जा सिंधी अखर आहिनि वसो या वसियत, निराश करणु या खसणु, विछोड़ो या महरूमी, ॿेर जहिड़ो फल, सुम्हण जी जाइ ट्रेन या बस में या जहाज जो कमरो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। सुर्गवासीअ जी वसियत मां ख़बर पवंदी त कंहिंखे वरसे में छा मिलंदो। पीउ जी वसियत में मिल्कियत जो वॾो हिसो दान करण जी ॻाल्हि गोपाल खे निराश करे छॾियो। भारत लॾे अचण जी मजबूरी सिंधी समाज लाइ वरसे खां विछोड़ो साबित थींदी नज़र अचे थी। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। स्ट्रॉबेरी हिकु ॿेर जहिड़ो फल आहे। रेलगाॾीअ में सुम्हण जी जाइ खे बर्थ चइबो आहे। सिंधियत सुहिणी रहे।